गुरु रूप साध संगत जीओ, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। जीअं त लड़ीवार पावन बाणी जपजी साहिब जी वीचार सांझी कंदे अॼु जपजी साहिब जी 18 पौड़ी जी वीचार सांझी करणी आहे। सो अचो एकाग्रचित थी करे साहिब जी बाणी खे सम्झण जी कोशिशि कयूं त साहिब 18 पौड़ी में सिख खे कहिड़ी सम्झाणी ॾियनि था। साहिब फरमाइनि था 18 पौड़ी जे अंदरि असंख्य मूर्ख अंध घोर। सुदास 17 पौड़ी जे अंदरि असंख्य जी वीचार करे छॾी आहे। अॻ में करे चुका आहियूं त असंख्य मतिलबु आहे अनगिनत। पर थोरो पाठ करण वारनि गुरु प्यारनि जे अॻे हिकिड़ी ॿी वेनती आहे त थोरो इन पासे ध्यानु ॾिजो त कहिड़े तरतीब वाइज़ साहिबनि बाणी उचारण कई आहे। जॾहिं 17 पौड़ी पढ़ंदा आहियूं न त 17 पौड़ी जे अंदरि उन्हनि जी वीचार हले थी जेके परमात्मा जी रज़ा में राज़ी अचण जे लाइ तयारु आहिनि। असंख्य जप असंख्य भाव, कई जप करण वारा, कई प्यार करण वारा, असंख्य पूजा, कई पूजा करण वारा, असंख्य तपताओ। पर जॾहिं 18 पौड़ी ते ध्यानु ॾींदासीं न त उन्हनि जी वीचार अचे थी जेके परमात्मा जी रज़ा खां ॿाहिरि वञण जी कोशिशि करनि था, जेके कुकर्म करनि था, ग़लति कमु करनि था। 18 पौड़ी जे अंदरि उन्हनि जी वीचार हले थी। साहिब फरमाइनि था जपजी साहिब जी 18 पौड़ी जे अंदरि असंख्य मूर्ख अंध घोर। ऐं परमात्मा तव्हांजी बणायल सृष्टि जे अंदरि अनेक मूर्ख चरिया, अज्ञानी, अंध घोर। अंध घोर जो अर्थ आहे जीअं आमतौर ते चवंदा आहियूं न, कंहिंखे चवंदा आहियूं चरियो, पर कंहिंजो ध्यानु ॾिसूं जंहिंजो अकुलु सफ़ा घटि हूंदो आहे न, पोइ मूंखे छा चवंदा आहिनि, सफ़ा चरियो, सफ़ा अज्ञानी। साहिब चवंदा असंख्य मूर्ख, अनगिनत मूर्ख आहिनि, चरिया आहिनि, अंध घोर, मूर्खनि खां बि मूर्ख आहिनि। असंख्य चोर हराम खोर, अनगिनत चोर आहिनि जेके चोरी करे हराम जो माल खाईंदा आहिनि पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि, ग़लति पासे कमाए करे पोइ खणी ईंदा आहिनि। ऐं खां बाद साहिब फरमाए त चवंदा असंख्य अमर कर जाए जोर। हिते अमर जो अर्थ आहे हुकुम। चवंदा कई अहिड़ा आहिनि, अनगिनत अहिड़ा आहिनि जेके ज़ोर ज़बरदस्ती करे पंहिंजा हुकुम हलाए ॿियनि जो हक़ु फुरे करे खणी ईंदा आहिनि। कई अहिड़ा इंसान दुनिया में तव्हांखे मिली वेंदा जेके पाण को हीणे जे मथां तशदुद करे, तंग करे उन्हनि खां उन्हनि जो माल फुरे वठंदा आहिनि। उहे वीचारा कंहिंखे दाम बि न ॾेई सघंदा आहिनि। पर जेको थोरो घणो सुञाणप वारो हूंदो आहे, ताक़त वारो बंदो हूंदो आहे न, उहो ग़रीबनि जा हक़ खणी खाई वेंदो आहे। पोइ ग़रीब बंदो कुझु करे बि न सघंदो आहे, छो त ताक़त वारो हुकुम हलाईंदो ऐं ज़ोर हलाईंदो आहे मथां। असंख्य अमर कर जाए जोर। कई अहिड़ा आहिनि जेके हुकुम हलाए ज़ोर ज़बरदस्ती करे ॿियनि जो माल खाईंदा आहिनि। असंख्य गलवड हत्या कमाए। गलवड जो अर्थ आहे गल माना गलो, वड माना वढणु कटणु। कई अहिड़ा आहिनि जेके हत्या कंदा आहिनि, खून कंदा आहिनि, पाप कंदा आहिनि, पराया गला कटे करे कमाईंदा आहिनि। असंख्य गलवड हत्या कमाए। असंख्य पापी पाप कर जाए। कई अहिड़ा पापी आहिनि जेके पाप करे हिन दुनिया में हलिया था वञनि। असंख्य कूड़ियार कूड़े फिराए। कई अहिड़ा कूड़ा इंसान आहिनि जेके उथंदे वेंदे सिर्फ़ु कूड़ ॻाल्हाइनि था, जंहिंजो हिर्दो सिर्फ़ु कूड़ सां भरियो पियो आहे। इन जे करे जेको हिर्दे में हूंदो आहे उहे ज़बान ते अची अची प्रगट थी वेंदो आहे। उथंदे वेंदे कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि। असंख्य कूड़ियार कूड़े फिराए। असंख्य मलेच्छ मलबक खाए। कई अहिड़ा आहिनि, हिते बि मलेच्छ मलबक खाए जो अर्थ इहो ई आहे त परायो माल नाहक करे खाइणु, कंहिंसां बेईमानी करे खाइणु, चोरी ठगी करे खाइणु, जेको इंसान खे न आहे खाइणो, हिकु मैल मिटी वांगुरु खाईंदा। असंख्य मलेच्छ मलबक खाए। असंख्य निंदक सिर करे बार। कई अहिड़ा आहिनि जेके पराई निंदिया कंदा आहिनि, गिला चुगली कंदा आहिनि, पर गिला करे करे उनजे सिर ते उहे भार चाढ़े छॾींदा आहिनि पंहिंजे मथां। असंख्य निंदक सिर करे भार। पराई निंदा करे पंहिंजे सिर ते भार चुकी वठंदा आहिनि, भार खणी वठंदा आहिनि। छो त जॾहिं बि इंसानु कंहिंजी गिला कंदो आहे न, गिला जो अर्थ छा आहे, ॿिए जूं खामियूं उनजे परपुट ज़िक्र करणु, ॿिए जी खामी जूं। उनखे ख़बर ई न हुजे असां उनजे परपुट वेही करे उनजी वेही करे गिला कयूं, उनजूं खामियूं ॻोल्हियूं, खामियुनि जी वेही चर्चा कयूं, इहा हूंदी आहे गिला। पोइ उनखे जंहिंजी गिला कजे थी न, जंहिंजी खामियूं ॻोल्हजनि थियूं न, उन वीचारे खे त ख़बर ई न आहे त साम्हूं वारो बंदो मुंहिंजे लाइ कुझु चवंदो बि पियो आहे।
छो त उनखे कहिड़ी ख़बर, उहो त अंतर्यामी न आहे। पोइ हो बंदो पराई चर्चा करे, छो त ज़िंदगी सुधारणी हुअसि, पंहिंजी ज़िंदगी ॾे ध्यानु न ॾिनई, ॿिए जा भार चुकी करे, ॿिए जो जेको आहे न गिला करे करे ॿिए जा पाप पंहिंजे सर ते खणी वठंदो आहे। असंख्य निंदक, अनगिनत निंदक जेके निंदा करण वारा, गिला करण वारा, सिर करे भार, पर वापसि 18 पौड़ी जे अंदरि ईसाई अरदास करणु सेखारीनि था। चवंदा नानक नीच कहे वीचार। चवंदा हे नानक वीचारो बि तव्हांजी कुदरत जो पूरो लेखो नथो लॻाए सघे, बसि जेके मथियूं पंक्तियूं उचारण थियूं आहिनि सिर्फ़ु इन्हनि जी कुझु वीचार करे सघूं था। साईं फरमाइनि था नानक नीच कहे वीचार, वारिया न जावा एक वार। असां त तव्हांजे कुदरत जे मथां हिकु वार बि, तव्हांजे मथां हिकु वार बि क़ुर्बान वञण जी असांजी हस्ती न आहे, असांखे एतिरी बि ताक़त न आहे, असां एतिरा तुच्छ आहियूं। वारिया न चावा एक वार, जो तुद भावे साई भलीकार। ऐं परमात्मा जेको तव्हांखे वणे उहो ई असांजे लाइ चङो आहे। तू सदा सलामत निरंकार, ऐं निराकार, ऐं निरंकार जेके सर्वव्यापक परमात्मा आहियो, जंहिंजो कोई आकार न आहे, जंहिंजो कोई ढांचो न आहे, जंहिंजो कोई नक्शो न आहे, उहो हर जॻह ते मौजूदु निरंकार परमात्मा, तूं हमेशह सलामत आहीं। तूं अॻे बि हुए, हाणे बि आहे, अॻिते बि हूंदे। वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।